and senior safi GM Jamali साहब अस्सलाम वालेकुम and welcome to the show। नाज़रीन अॼु जी पहिरीं ख़बर असीं इहा रखंदासीं त 17 मई ताईं IMF जो जेको आहे इजलास जारी रहंदो, पर इते हैरान कुन ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जे एजेंडे में पाकिस्तान जे जेको स्टाफ लेवल वारो मुआहिदो हुयो उहो उन एजेंडे में शामिल ई कोन आहे। हाणे इते कुझु सवाल उथनि था त छा जेका असांखे फंड्स जेके असीं चऊं कुझु रक़म असांखे जारी थियणी हुई, छा उन में बि हाणे ताख़ीर थींदी, उन शइ ते बि असरु पवंदो, त हीउ मामिलो आख़िर केॾांहुं वञे पियो ऐं जेकी बजट साज़ी आहे नाज़रीन छा उन अमल ते बि जेको आहे असरु पवजणु वञे पियो। त पहिरीं ख़बर त असीं जेको आहे इहा शामिल कंदासीं ऐं पोइ सुप्रीम कोर्ट में जेको आहे प्रैक्टिस एंड प्रोसीजर्स वारे बिल जे एक्ट ख़िलाफ़ु जेके दरख़्वास्तूं दाख़िल थियल हुयूं उन ते जेको आहे अहम ॿुधणी थी आहे, उन हवाले सां बि असीं ज़िक्र कंदासीं त उहो जेको केस आहे उहो मामिलो किथे पहुतो आहे। वफ़ाक़ी वज़ीर आहिनि जावेद लतीफ़ साहब, ॾाढियूं अॼुकल्ह दिलचस्प ॻाल्हियूं कनि था, उन्हनि ते बि असीं जमाली साहब सां उहा जेकी स्टेटमेंट उन्हनि ॾिनी आहे उन ते थोरो सो डिस्कशन कंदासीं। ऐं ॿियो जेकी काल्ह जी असीं ॻाल्हि कयूं त सिंध जे 24 ज़िलनि में थियल नंढी मकानी चूंड में पीपल्स पार्टी जेको आहे मैदान मारे वरितो आहे। सो 246 246 जेको आहे यूसीज़ हुयूं, उन्हनि मां 240 यूसीज़ ते पीपल्स पार्टी जेको आहे मैदान मारे वरितो आहे। यानी असीं ख़ैरपुर जी ॻाल्हि कयूं, नवाबशाह, दादू, सखर, घोटकी ऐं उते मतिलबु गैर सरकारी नतीजनि जे मूजिबि जेको आहे पीपल्स पार्टी अॻिते आहे। ॿिए नंबर ते असीं जेकॾहिं कराची जी बि ॻाल्हि कयूं जमात इस्लामी आहे। सो पहिरीं ख़बर जमाली साहब, स्टाफ लेवल मुआहिदो ताख़ीर जो शिकार, सवाल उथी विया आहिनि। ॾिसो, IMF खे अमरीका क़ाइमु कयो हुयो जंहिंजो मक़सदु आसान ज़बान में इहो हो त जेके मुआशी एतबार सां कमज़ोर मुल्क पर वसीलनि जे एतबार सां ताक़तवर मुल्क आहिनि, ठीकु आहे, उन्हनि जे वसीलनि ते कीअं क़ाबिज़ थिजे, इहा हिकिड़ी उन जी स्ट्रेटजी हुई जेकी उन ठाही। ऐं उन स्ट्रेटजी जे मुताबिक़ मां सम्झां थो त काफ़ी हद ताईं अमरीका कामयाबु थी वियो आहे। जंहिं जॻह ते उहो डायरेक्टली, छो जो अक्सर तव्हां ॿुधो हूंदो त असां कंहिं मुल्क जे ज़ाती मामलनि में मुदाख़लत न कंदा आहियूं, इन क़िस्म जा स्टेट डिपार्टमेंट जा कई बयान तव्हांजे नज़र खां गुज़रिया हूंदा। ठीकु आहे, जिते अमरीका डायरेक्ट इन्वॉल्वमेंट न कंदो आहे इंतिज़ामी मामलनि में, उते जेको आहे IMF खे इस्तेमालु कंदो आहे। छो जो जॾहिं तव्हां उन खां कर्ज़ु वठंदा आहियो त उन जूं जेके शर्तूं हूंदियूं आहिनि उहे एतिरियूं सख़्तु हूंदियूं आहिनि। जीअं हाणे जेको रिसेंटली हाणे मुआदे वारो मामिलो हले थो, इन में उहो हिन हद ताईं चई रहिया आहिनि त हाणे तव्हां कंहिं बि शोबे में सब्सिडी ॾियो था त उहो IMF सां अॻु में कंसल्ट किए बग़ैर न ॾींदा। त हूअं त ख़ैर यानी चाहे इहो पेट्रोलियम ई छो न हुजे, इशारो उन तरफ़ त न आहे। पेट्रोलियम बि आहे पर अञा ॿियूं सब्सिडियूं आहिनि। असां हिते फर्टिलाइज़र में सब्सिडी ॾींदा आहियूं, असां जेको आहे हिते एग्रीकल्चर जे काफ़ी खोड़ शयुनि में सब्सिडी, ट्रैक्टर जेके आहिनि उन्हनि में सब्सिडी मिलंदी आहे, अटे में सब्सिडी मिलंदी आहे। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको रेलवे आहे उन में सब्सिडाइज़ आहे, जेकी बिजली आहे उन में सब्सिडाइज़ आहे। मक़सदु काफ़ी सारा असांजा वॉल्यूम्स आहिनि जिन में असां सब्सिडी ॾींदा आहियूं। इनफैक्ट PIA में जेको आहे असां सब्सिडी ते शयूं हलाईंदा आहियूं। हूअं ज़ाती तौर ते मां हिन सब्सिडी जे ख़िलाफ़ु आहियां, मूंखे हिन में को शक न आहे, पर छो जो पाकिस्तान जे मारूज़ी हालात जे मुताबिक़ जेकी बि हुकूमत हूंदी आहे उनखे ज़ाहिर आवाम जी सिंपैथी खपे, त हू इहो चवंदा आहिनि त ज़हर जो घुट पीअंदा आहिनि ऐं आवाम खे फैसिलिटेट करण लाइ त जीअं हुननि जो वोट बैंक जेको आहे उहो बरक़रार रहे। छो जो जेकॾहिं उहो जेतिरी महांगाई कंदा, सब्सिडियूं ख़तमु कंदा, त अल्टीमेटली शयूं महांगियूं थींदियूं त हुननि जे वोट बैंक ते असरु थींदो। त जेके सियासी जमातूं आहिनि उन्हनि जी इहा कोशिशि हूंदी आहे त सब्सिडीज़ खे कंटिन्यू कयो वञे। हाणे IMF जेके शर्तूं लॻाए रही आहे हिन वक़्तु, IMF जो को कमु न आहे जो इन क़िस्म जी शर्तूं लॻाए। IMF सिर्फ़ु तव्हांजा ज़राए आमदन चेक कंदो आहे त जेकॾहिं तव्हांखे उहो कर्ज़ु ॾिए थो, बिल्कुलु ईअं सिंपल जीअं कंहिं बि कमर्शियल बैंक खां जॾहिं तव्हां लोन वठंदा आहियो त हू पहिरियों तव्हांजी उहे स्टेटमेंट्स चेक कंदा आहिनि या उहो तव्हांजी प्रॉपर्टी जो रेशो ॾिसंदा आहिनि, तव्हांजी आमदन जा ज़राए ॾिसंदा आहिनि त इहो लोन तव्हां वापसि कहिड़ी सूरत में करे सघो था। बिल्कुलु एक्ज़ैक्टली ईअं ई जेको आहे IMF सिर्फ़ु असांजा आमदन जा ज़रिया उन्हनि खां पुछी सघे थो। जंहिं बि हुकुम सां मुआदो करे थो, मां सिर्फ़ु पाकिस्तान जी न ओवरऑल ॻाल्हि करे रहियो आहियां, त आमदन जेको आहे तव्हांजी हेतिरी थींदी आहे, तव्हांजो जेको लोन आहे उनजी जेकी इंस्टॉलमेंट आहे उहो हिन तरीक़े सां थींदी। ऐं मां सम्झां थो त पाकिस्तान साबित करे ॾेखारियो, फाइनेंशियली बस गाइडेंस ॾींदो रहे न, पाकिस्तान साबित करे ॾेखारियो त हू IMF सां कयल हर मुआदे ते बीठो आहे,
सिवाइ इमरान ख़ान जेको मुआइदो तोड़ियो पेट्रोलियम में अचानक बिजली में क्लूं करे, उहो इमरान ख़ान मुआइदो तोड़ियो हुयो, पर हिन हुकूमत अची उन मुआइदे खे बि पूरो कयो ऐं जेके 11 अरब डॉलर असांखे इंस्टॉलमेंट जी सूरत में यानी कर्ज़ जा जेके सूद हूंदो आहे, इंट्रस्ट हूंदो आहे, उहे असां वापसि कयासीं। ऐं हिन वक़्तु ताईं जेको मुस्तक़िल साल खां चयो पियो वञे त बसि पाकिस्तान डिफॉल्ट थियण वारो आहे, हिते तबाही बर्बादी थियण वारी आहे, मुआशी तबाही थियण वारी आहे, अलाह जी महिरबानी सां अॼु ताईं जेको आहे असां बिल्कुलु पाकिस्तान पंहिंजे पेरनि ते बीठो आहे ऐं हाणे असांजी इकोनॉमी जेकी तमामु वस्ट हुई, मां सम्झां थो अॼु खां 2-4 महीना अॻु में, उन में कुझु आहिस्ता आहिस्ता बहितरी अची रही आहे। ऐं उनजो छा सबब आहे? हिन स्टाफ लेवल मुआइदो न थियण जो को असर न पवंदो असांजी इकोनॉमी ते? ॾिसो, ही स्टाफ लेवल मुआइदो थिए थो त उन सां असांखे बेनिफिट छा थियणो आहे उहो पहिरियों असां पंहिंजी क़ौम खे सम्झाए छॾियूं त जेकॾहिं ही 1 अरब 25 करोड़ डॉलर मिली बि विया त इहो असांजे ख़ज़ाने ते को एतिरो वॾो फ़र्क़ु कान पवंदो इंसान, छो जो असांजो रोज़ जो ख़र्चु तक़रीबन एतिरो आहे। असांजो जेको मसइलो आहे त इन्हनि जे इन पैसा रिलीज़ थियण खां पोइ जेके दोस्त मुल्कनि खां कुझु 2-3 अरब डॉलर्स ॿिया अचणा आहिनि ऐं उहे बि असांजे रुपीज़ खे स्टेबल करण जे लाइ इहो पैसो जेको आहे ईंदो ऐं मुख़्तस थी वेंदो बैंक में, या वरी इहो जेको ख़ासि तौर ते सऊदी खां पैसो ईंदो आहे उन जी ॿी असां वरी जेके तेल फ्यूल असां परचेस कंदा आहियूं उहे साॻा पैसा जेके आहिनि असां रिटर्न बैक कंदा आहियूं, त असांजे कंहिं ॿिए डेवलपमेंट ते उन सां कोई फ़र्क़ु न आहे पवणो। जेकी डेवलपमेंट हली रही आहे इन सां IMF जे पैसनि जो डायरेक्टली या दोस्त मुल्कनि खां बि जेके ईंदा उन्हनि सां असांजी डेवलपमेंट या नॉन एक्सपेंडिचर जा जेके असांजा अख़राजात आहिनि उन सां उन ते कोई फ़र्क़ु कान पवंदो आहे। अच्छा, जेका आलमी इदारनि पारां फंडिंग बि जारी थियणी उन ते बि को असर न पवंदो? कोई असर कान पवंदो, छो जो उहे पैसा जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ शर्तुनि सां गॾु मिलियल हूंदा आहिनि, त उन शर्तनि जे मुताबिक़ तव्हां उन जी यूटिलाइज़ेशन पर उन शइ खे बि त IMF सां जेको इलाही मुंसलिक कयो वञे पियो न, एसोसिएट कयो वञे पियो, त जेकॾहिं IMF ऐं आलमी इदारनि जो वॾो पाण में जेको आहे एसोसिएशन आहे ऐं होॾां पैसा जारी न थिया त अलाए छा थी वेंदो? कुझु बि कान थींदो। ही जेके मुख़्तलिफ़ ॿिया प्रोजेक्ट्स आहिनि, जीअं मिसाल जे तौर ते हेल्थ डिपार्टमेंट जा काफ़ी प्रोजेक्ट गैर मुल्की फंडिंग सां हली रहिया आहिनि, अहिड़े तरीक़े सां एजुकेशन डिपार्टमेंट जा खोड़ सारा प्रोजेक्ट्स हली रहिया आहिनि, अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ हुकूमत जेके सिंध हुकूमत जा ॿिया शोबा आहिनि उन्हनि ते इन IMF जे पैसे अचण ऐं वञण सां कोई फ़र्क़ु कान थो पए। उहो कमु जीअं हली रहियो आहे उहो तय शुदा शेड्यूल जे मुताबिक़ 15-20 साल जा एग्रीमेंट्स आहिनि, उन्हनि शोबनि ते यानी उहा जेकी डेवलपमेंट थी रही आहे गैर मुल्की फंडिंग सां, जंहिंजो बि बहरहाल असांखे वॾो इंट्रस्ट ॾियणो हूंदो आहे, उन सां हिन मामले IMF जे पैसनि सां फ़र्क़ु नथो पए। जीअं मूं चयो त हिन सां सिर्फ़ु फ़र्क़ु इहो पवंदो त जेके दोस्त मुल्कनि खां कुझु वधीक पैसा अचणा आहिनि उहो हिकिड़ो रस्तो तव्हांजे लाइ खुलंदो, ऐं छो जो ॾेई त उहे बि रही रहिया न, ॾिसो अञा ताईं मुआइदो कान थियो आहे, पर सऊदी अरब तव्हांखे 2 अरब डॉलर ॾेई छॾिया, अहिड़े तरीक़े सां चाइना तव्हांखे 1 अरब डॉलर 1 अरब 25 करोड़ डॉलर या 1 अरब 70 करोड़ डॉलर ॾेई छॾिया। अहिड़े तरीक़े सां जेके ॿिया जेके इन क़िस्म जा मुल्क आहिनि IMF जे देरि थियण जे बावजूदि बि ॾेई त रहिया आहिनि न। रुगो IMF सां हिकिड़ी फैसिलिटी थींदी आहे, छो जो हुन में काफ़ी सारा जॉइंट आहिनि, मुल्क इन्वॉल्व आहिनि, त उनजी हिकिड़ी ज़रा गाइडलाइन आहे, उन गाइडलाइन ते ॿिया मुल्कनि ते बाइंडिंग्स हूंदियूं आहिनि त जेसिताणी असां इन गाइडलाइन ते इन्हनि खां अमल न करायूं तेसिताणी तव्हां बि इन्हनि जी मदद न कयो, त उहो हिकिड़ी मां सम्झां थो त इख़लाक़ी जेकी बाइंडिंग आहे या का कानूनी बाइंडिंग न आहे उन्हनि जे मथां, पर जेकी इख़लाक़ी हिकिड़ी बाइंडिंग आहे ॿियनि मुल्कनि ते यानी जेके असां बिरादर मुल्क चई रहिया आहियूं, उन करे हू थोरो सो मामले में डिले कंदा आहिनि। अच्छा, बस एतिरो फ़र्क़ु आहे। पर जीअं विच में इहे बि ॻाल्हियूं हुयूं त IMF चवे पियो त जेसिताईं आलमी इदारा तव्हांखे जारी नथा कनि रक़म तेसिताईं असां जेको आहे मुआइदो तव्हां सां न कंदासीं, इन जी एक्सप्लेनेशन छा आहे? इहो ई ॿुधायो न मूं तव्हांखे, इहा इख़लाक़ी बाइंडिंग आहे। जंहिं इख़लाक़ी बाइंडिंग जे तहत हुननि जो दबाव हूंदो आहे त IMF सां जेके बि हुननि जा टर्म्स ऑफ रेफरेंस आहिनि उन जे मुताबिक़, पर ॾिसो पाकिस्तान IMF सां जेके बि हुननि जूं शर्तूं आहिनि उहे सभु मञे, हुननि खे इंफॉर्मेशन ॾेई चुको आहे त ही तव्हांजूं शर्तूं ही सभु पाकिस्तान पंहिंजो कमु करे वरितो। हाणे जेको IMF करे रहियो आहे, जंहिं मां पहिरीं स्टार्ट वरितो त छो जो हुनजे पुठियां अमेरिका आहे ऐं अमेरिका जेको आहे IMF जे कंधे ते पॉलिटिक्स खेॾंदो आहे, त हिन वक़्तु जेको आहे अमेरिका IMF खे साम्हूं करे उन जे कंधे ते पाकिस्तान सां पॉलिटिक्स खेॾी रहियो आहे, छो जो जेको शिंघाई हाणे कॉन्फ्रेंस थी आहे पाकिस्तान जो हुन में ज़ाहिर कलीदी रोल आहे ऐं अमेरिका जेको आहे उहो IMF जे ज़रिए दबाव विझी रहियो आहे। जीअं इमरान ख़ान हुकूमत इहा मां सम्झां थो त हिन मुल्क सां धोखेबाज़ी कई, हिन मुल्क जे अवाम सां धोखेबाज़ी कई ऐं चाइना सां थियल एग्रीमेंट्स जेके आहिनि उहे IMF जे हवाले करे छॾिया, न त हिन वक़्तु ताईं जेकी बि हुकूमत आई आहे चाहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी या मुस्लिम लीग नून जी, हुन कॾहिं बि 2 शयूं चाइना रोकींदो रहियो हमेशह असांखे, त हिकु त असांजा एग्रीमेंट्स जेके आहिनि तव्हां IMF जे हवाले न कंदा, ऐं ॿियो जेके असांजा प्रोजेक्ट्स हली रहिया आहिनि डिफरेंट
उन्हनि जी पूरी तफ़सील तव्हां IMF खे ॾींदा। बदकिस्मती सां इमरान ख़ान छो जो पहिरें ॾींहं खां मां इन ॻाल्हि जो क़ाइल आहियां त हीउ एजेंट आहे ऐं जो मक़सदु पाकिस्तान खे नुक़सानु पहुचाइणु आहे ऐं स्पेसिफिक एजेंडा ते हिकु पार्टी जो लीडर बणियो। बहरहाल पाकिस्तानी अवाम जूं जेसिताणी अखियूं खुलनि तेसिताणी जेको आहे हिकु तबिको उनखे सपोर्ट करे रहियो आहे। जेसिताणी पाकिस्तान में इहे नुक़सान जी जेकी सूरत हाल आहे उहा थींदी रहंदी। हाणे तव्हांजे अखियुनि जे साम्हूं आहे त IMF जॾहिं पाकिस्तान कर्ज़ वापसि करण जी पोज़ीशन में न हो, यानी कोविड जे दौरान जेके 2-2.5 साल हुया कर्ज़ वापसि करण जी पोज़ीशन में न हो ऐं IMF जेको आहे $7 बिलियन यानी $7 अरब जेके आहिनि उहे इमरान ख़ान ते इन्वेस्टमेंट कई त पाकिस्तान खे फसायूं कीअं त जीअं वधि खां वधि जेको आहे इंट्रस्ट जे हुन ते असांजो मुल्क जेको आहे उहो फासी पए। मां सम्झां थो त पाकिस्तान 40 सालनि में जेतिरा कर्ज़ न वरिता ओतिरा इमरान ख़ान खे 2 सालनि में कर्ज़ ॾिना विया। त इन मां तव्हां आश्कार थी थिए हिकिड़ी शइ त एक्चुअल हुनजो मक़सदु छा हो, एक्चुअल हुनजी इमरान ख़ान ते इन्वेस्टमेंट छा हुई। त पाकिस्तान जे अॻु में ई असांजो वार मां सम्झां थो कर्ज़नि में ॿुॾल आहे, पर उन ते डबल बि न ट्रिपल लोड जेको आहे हिन हुकूमत ते भरोसो करे सघूं था त वेंदे वेंदे ही को अहिड़े मुआइदे में कुझु अहिड़ो न करे वेंदा या शर्त जेके अहिड़ियूं न मञण जहिड़ियूं आहिनि उहे मञी वेंदा ऐं बजट साज़ी ते को असरु कोन पवंदो। जेकॾहिं ठीकु आहे आलमी इदारनि वारी फंडिंग ते असरु नथो पए त जमाली साहब बजट साज़ी ते को इन स्टाफ लेवल मुआइदो रुकजण जो ताख़ीर थियण जो को असरु पइजी सघिजे थो? ॾिसो हुकूमत बि IMF खे इहा कन्विंस करे रही आहे जेकी मुंहिंजी इतला आहे त हिन बजट में हो मुख़्तलिफ़ शोबनि में रिलीफ ॾियणु चाहिनि था। अच्छा, चाहे उहो प्रॉपर्टी सां मुतलिक़ शोबा हुजनि या ॿिया जेके असांजूं सनतूं आहिनि ख़ासि तौर ते, पर IMF जो दबाव इहो ई आहे त तव्हां जेकॾहिं तव्हां इहे फैसिलिटी या इन्हनि शयुनि खे सहूलियत जेकी आहे आम आवाम खे तव्हां इहो नथा ॾेई सघो, छो जो इन सां हुननि जो जेको कर्ज़ु वरितल आहे जेको हुनजो इंट्रस्ट जो वॉल्यूम आहे उहो एतिरो हाणे वधी वियो आहे त पोइ उहो पूरो कान थी सघंदो। जेको हुननि पंहिंजा ख़दशा जेके आहिनि उहे हिननि जी टीम खे पाकिस्तानी टीम खे ॿुधाया आहिनि त जेकॾहिं तव्हां हिन शोबे में ही फैसिलिटेशन आवाम खे ॾियो था त अल्टीमेटली जेको आहे तव्हांजे ख़ज़ाने ते उनजो लोड पवंदो ऐं तव्हांजो ख़ज़ानो जेको आहे उहो उन शइ जी इजाज़त न ॾेई रहियो आहे त तव्हां इहा फैसिलिटी हिकु त आवाम खे ॾियो ऐं वरी पोइ मुक़ररु वक़्त ते किस्त जेको आहे वापसि IMF खे सूद जी मद में इंट्रस्ट जी मद में वापसि करे सघो। त हाणे इहो आहे सिंपल मसइलो जेको मां सम्झां थो हर ज़ी शऊर माण्हू सम्झी रहियो आहे ऐं हो तंग बि इन करे रहिया आहिनि IMF त हुननि जो जेको प्रेशर आहे पाकिस्तान ते उहो ॾाढो सवलो प्रेशर आहे, पर पाकिस्तान जी मां सम्झां थो वहदत जो इशू आहे, पाकिस्तान जी बका जो इशू आहे। प्रेशर इहो ई आहे जेको प्रेशर आहिनि त हिकु तव्हां हथियारनि जी जेको आहे उहा जेकी भॼ डुक आहे, छो जो इंडिया जे करे असां हथियारनि जी भॼ डुक में तमामु घणा हूंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ मिज़ाइल टेक्नोलॉजीज़ या मुख़्तलिफ़ क़िस्म जा हथियार जेके आहिनि उहे ठाहिण में फोकसली हूंदा आहियूं ऐं ज़ाहिर एटमी हथियार असांजा हिकिड़ो पंहिंजी ताक़त रखनि था। ऐं ॿियो आहे त चाइना सां जेके बि तव्हांजो रस्तो आहे ख़ासि तौर ते CPEC वारो उनखे स्लो डाउन कयो वञे, उन लाइ पाकिस्तान एग्री नथो थिए। बस सिंपल इहा ॻाल्हि आहे जंहिंजे करे हू जेको बि तव्हांखे हींअर ड्रामो नज़र अची रहियो आहे। इहा बि त शइ ॾिसणी आहे न जमाली साहब त हुकूमत उन्हनि जे प्रेशर में अचे थी या नथी अचे ऐं पोइ कर्ज़ी आहियूं न प्रेशर में त अचिणो पवंदो त पोइ त असीं हिन हुकूमत ते भरोसो नथा करे सघूं न, कुझु न कुझु थी सघे पियो। हीअ हुकूमत बि इन हद ताईं मजबूर थी वेंदी जेको मां सम्झायां थो त आवाम खे वधीक फैसिलिटी ॾियण जी जेकी, छो जो बज़ाहिर त हुननि जूं राइटिंग में त इहे शयूं हूंदियूं आहिनि न, इहे त अंदरि खाना ॿियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके बज़ाहिर आहे जेके हुननि राइटिंग में ॾिनल आहिनि तव्हां हिन ते सब्सिडी न ॾींदा हिन ते न ॾींदा आहिनि त थी सघे थो उहो सब्सिडी इहे विड्रॉ कनि, छो जो उहो हिननि खे मुंहिंजे हिसाब सां करिणो पवंदो पाकिस्तान खे। पर ज़ाहिर इहो ई त झेड़ो हले थो न हिननि जो त भई असां वटि ऑप्शन ई कान्हे, इलेक्शन जो ई लास्ट बजट आहे। पर छा इहो आवाम खे सम्झाइण सवलो हूंदो? आवाम खे सम्झाइण ॾुखियो कमु आहे, उहो सियासतदान ॼाणे हिननि जो कमु ॼाणे, यानी मुश्किल में आहे, प्रीकैरियस सिचुएशन में आहे, हिकु तरफ़ इलेक्शन जी ॻाल्हियूं ॿिए तरफ़ आवाम जे पारां प्रेशर आहे। जेके बि हिन वक़्तु हुकूमत में मौजूदु पार्टियूं आहिनि उन्हनि लाइ ॾाढो ॾुखियो आहे इन क़िस्म जा फ़ैसिला करणु। हाणे उहो कीअं इनखे फ़ैसिलनि ते अमल दरामद कराईंदा ऐं कीअं आवाम खे बि राज़ी कंदा, ज़ाहिर आहे हिकु तरफ़ IMF आहे हिकिड़ी तरफ़ आवाम आहे, त हाणे तव्हां अहिड़ा कहिड़ा फ़ैसिला कंदा जो ॿई राज़ी थी सघनि, त ज़ाहिर आहे कंहिं हिकिड़े खे राज़ी करे सघिजे थो। सिचुएशन मुताबिक़ छा कयूं त बजट में को असांखे रिलीफ या कहिड़ी ख़ुशख़बरियूं ॾिसण जे लाइ मिलंदियूं या न, या बसि इंतज़ार कयूं त थिए छा? बजट में ऐलानात त काफ़ी सारा थींदा। अच्छा, सिर्फ सैलरीज मिलंदियूं? सैलरी त ज़ाहिर आहे जेको ऐलान थींदो उहो मिलंदी 1 जुलाई खां, थोड़ियूं बस बाक़ी ॿियो पर जेको आहे जेके ॿिया ऐलान ही प्लान करे रहिया आहिनि
छो जो ही आबादगारनि खे ऐं हारियुनि खे वॾो बेनिफिट ॾियण जे पूरे मूंड में आहिनि, पर हाणे उन ते अमल दरामद जेको आहे उहो ज़ाहिर आहे जुलाई में अगस्त में केयर टेकर सिस्टम अची वेंदो, पोइ उन ते इम्प्लीमेंटेशन केतिरी थिए थी इहो अलाह खे ख़बर। पर जेको आहे ही हिन बजट में चाहे IMF साम्हूं हुजे या केर बि हुजे, हे अवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ हर मुमकिन कोशिशि करे रहिया आहिनि। ठीकु आहे, ख़ैर ॿी ख़बर असीं शामिल कयूं था जमाली साहिब त ही सिंध जे 24 ज़िलनि में थियल नंढी मकानी चूंड में पीपल्स पार्टी नज़ीर मैदान मारे वरितो आहे। जमाली साहिब, पीपल्स पार्टी आख़िर कीअं खटी वई ऐं मुख़्तलिफ़ जेके ऑपोज़िशन पार्टीज़ आहिनि उहे हिन पीपल्स पार्टी ते इल्ज़ाम लॻाइनि पियूं त काफ़िनि हल्कनि में पीपल्स पार्टी जेको आहे धांधली सां खटी आहे? ॾिसो, पहिरियों मरहलो, ॿियो मरहलो, वरी हीअं टियों मरहलो थियो आहे बलदियाती इलेक्शन जो, त कराची खां वठी ऐं कश्मीर ताईं सही हर जॻह ते पीपल्स पार्टी जेका आहे नंबर 1 पोज़ीशन ते रही आहे। न त पहिरियों कॾहिं बि कराची में ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी या हैदराबाद जो जेको शहरी इलाइक़ो आहे उते कॾहिं बि जेको आहे पीपल्स पार्टी पहिरें नंबर ते न रहंदी, पर हिन इलेक्शंस में पहिरें नंबर ते रही आहे। त ज़ाहिर आहे ॾिसो, प्रोपेगेंडा उनजे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु करणु हिकिड़ो अलॻि उनजी हैसियत ज़रूरु आहे त तव्हां एतिरो ख़राबु परसेप्शन क्रिएट कयो पीपल्स पार्टी जे बारे में जो आम माण्हू बि जेको आहे परसेप्शन जी बुनियाद ते जेको आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु थी वञे। पर जॾहिं तव्हां ग्राउंड रियलिटी ते वेंदा आहियो ऐं ग्राउंड्स ते कमु ॾिसंदा आहियो, मां त हिकिड़ी सिंपल तव्हांखे यादि आहे, पहिरें हिकिड़े असां प्रोग्राम में चयोसीं त रुगो हेल्थ जे शोबे में पीपल्स पार्टी जेके कमु कया आहिनि उहे शायदि पाकिस्तान जी पूरी तारीख़ में कंहिं ॿिए न कया आहिनि। यानी जेतिरी वॾी तइदाद में डिस्ट्रिक्ट्स में कार्डियो सेंटर्स क़ाइमु थिया, जीअं तव्हांजे साम्हूं ही ट्रामा सेंटर मौजूदु आहे, जीअं तव्हांजे साम्हूं गंबट इंस्टीट्यूट मौजूदु आहे, बेताशाड़ा अहिड़े तरीक़े सां यूनिवर्सिटियूं एजुकेशन जे वरी मैदान में यूनिवर्सिटियूं जेतिरी ठाहियूं आहिनि उहे तक़रीबन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ई मुख़्तलिफ़ अदवार में ठहियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां जेको हाणे रोड रस्तनि जो नेटवर्क आहे, थरपारकर नंगर पारकर खां वञो तव्हां मीरपुर ख़ासि खां ऐं लड़काणे ऐं दादू ऐं हींअर माशाल्लाह मोटरवे ते बि कमु शुरू थी रहियो आहे। इहे बि तव्हांखे शयूं जेको आहे इहे पीपल्स पार्टी जे दौर में थींदी नज़र ईंदियूं। बिजली जी जेकी लोड शेडिंग जे लाइ मां सम्झां थो उनजे ख़ात्मे जे लाइ जेको आहे पीपल्स पार्टी जो ई वॾो कारनामो आहे, जंहिं कोयले सां थरपारकर मां बिजली एतिरी वॾी तइदाद में पैदा कराए ऐं आवाम ताईं पहुचाई आहे। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ शोबनि में ज़रात जे जेकॾहिं असां शोबे में ईंदासीं त ॾिसो हज़ारनि माण्हुनि खे सब्सिडाइज़ ट्रैक्टर ॾिना विया, माण्हुनि खे मुफ़्त ग़रीब हारियुनि खे जेको आहे ज़ाहिर 16 एकड़ जे हिसाब सां ज़मीनूं ॾिनियूं वयूं, वरी उनखे फैसिलिटेट करण जे लाइ जेको आहे पैसा ॾिना विया, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ज़रिए काफ़ी फैसिलिटेशन ॾेई वई। वरी जेको हींअर रिसेंटली सैलाब ऐं बारिशूं आयूं गुज़िरियल साल, उन में बि जेतिरी हद ताईं मुमकिन हो, ज़ाहिर करोड़े माण्हू डिस्टर्ब थी वञनि त सभिनी ते माण्हू नथो पहुची सघे, पर जंहिं हद ताईं जेके पाकिस्तान जे 3 सूबनि में घटि में घटि तव्हांखे नज़र न ईंदा। यानी 10 साल KPK में इमरान ख़ान जी हुकूमत रही, सवाइ सोशल मीडिया ते कूड़ ॻाल्हाइण जे, प्रोपेगेंडा करण जे, पूरे KPK में आउं चैलेंज करे रहियो आहियां त हिकिड़ी अहिड़ी मयारी अस्पताल मौजूदु कान्हे, हिकिड़ो अहिड़ो इंस्टीट्यूट मौजूदु कान्हे जंहिंखे PTI वारा क्लेम करे पाण चई सघनि त हीअ आहे। हिकिड़ो मनसूबो हुयो जेको इहो मेट्रो जेको 10 सालनि में बि अञा ताईं न ठही सघियो आहे, उन में बि करप्शन जा 50 अरब रुपया ख़र्च थी चुका आहिनि, प्रोजेक्ट पूरो कोन थी सघियो आहे, उन में कॾहिं कहिड़ो मसइलो थो पैदा थिए, कॾहिं कहिड़ो मसइलो थो पैदा थिए, हाणे उनजूं इंक्वायरियूं शुरू थी वियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां कंपेयर कंदा हुननि जी हुकूमत खे ऐं हिन जी पीपल्स पार्टी जी हुकूमत खे त तव्हांखे ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु नज़र ईंदो। पीपल्स पार्टी जो मसइलो सिर्फ़ु सिंपल आहे त पीपल्स पार्टी जा जेके बि लीडर्स आहिनि, ॾिसो करप्शन हर जॻह ते आहे, करप्शन खे कोई रोके कोन थो सघे, पर पीपल्स पार्टी जा लीडर्स जेके आहिनि उहे पंहिंजे परसेप्शन खे ठीकु करण जे लाइ उहे अॻियां बि कान ईंदा आहिनि। यानी उहो मीडिया या सोशल मीडिया जो उन तरह इस्तेमालु न करे सघंदा आहिनि जीअं PTI करे रही आहे। यानी PTI जेके प्लांटेड माण्हू रखियल आहिनि हज़ारनि जी तइदाद में, उहे जेके आहिनि सभु कूड़ियूं ख़बरूं आहिनि, जेके जॾहिं तव्हां सोशल मीडिया जी कंहिं बि क़िस्म जी ख़बर खे वायरल करण जे खां पोइ जेकॾहिं तव्हां उनजो जाइज़ो वठंदा आहियो, उनजी तस्दीक करण जी कोशिशि कंदा आहियो, त तव्हांखे ख़बर पवंदी आहे उहा फेक न्यूज़ हुई। पर तेसिताईं उहा ट्विटर ते टॉप ट्रेंड ठही चुकी हूंदी आहे, हज़ारे लखे माण्हुनि ताईं पहुची चुकी हूंदी आहे,
पर हे इमीडिएट रिएक्ट करे उनजी न त तरदीद कंदा आहिनि, न जंहिं उहा ग़लति ख़बर हलाई आहे उनजे ख़िलाफ़ का कार्रवाई कंदा आहिनि, जंहिंजे करे मां सम्झां थो पीपल्स पार्टी खे काफ़ी लॉस पहुचंदो आहे। अच्छा, सिर्फ़ु पीटीआई तंज़ न पई करे पर गॾो गॾु जमात इस्लामी बि जेको आहे उहे बि तंज़ करे पई पीपल्स पार्टी ते, त हुननि छा कमु कयो आहे? जमात इस्लामी जा जेके हाफ़िज़ नईम साहब आहिनि त हू काफ़ी कराची कनि पिया ऐं शायदि हू एतिरो ईअं चऊं त इंटू आहिनि इन समूरे मामले में माण्हुनि जे लाइ भलाई करण जे लाइ, त हुननि जो शायदि तंज़ बि जेको आहे तमामु घणो वधी न वियो आहे इन हवाले सां। ॾिसो जमात इस्लामी जो ट्रैक रिकॉर्ड तव्हां खणी ॾिसी छॾियो कराची, ख़ासि तौर ते कराची जे इलेक्शन में हाणे बि ॿिए नंबर ते आया, नॉट बैड आहे जंहिंमें हुन रिज़ल्ट एक्सेप्ट कयो आहे। 88 खां वठी जॾहिं यानी कि कराची में प्रॉपर इलेक्शन जो सिलसिलो हली रहियो आहे ऐं या असां इन पॉलिटिक्स खे ॾिसी रहिया आहियूं, 88 खां वठी हिन वक़्त ताईं जी का अहिड़ी इलेक्शन न आहे जंहिंखे जमात इस्लामी या ॿियूं बि सियासी जमातूं सभिनी चयो हुजे त इहा ॾाढी फेयर इलेक्शन थी आहे। त इल्ज़ाम ज़ाहिर आहे जेको हराईंदो आहे उहो लॻाईंदो आहे, जेको खटंदो आहे उहो विन पोज़ीशन ते। जमात इस्लामी खे त मां सम्झां थो त इहे जेके सीटूं मिलियूं आहिनि मूंखे पाण हैरत आहे। एमक्यूएम जेको आहे हा बाइकाट न करे आहे, हे त चवंदा न सदके जूं सीटूं आहिनि। एमक्यूएम जेको आहे जमात इस्लामी जी सूरत में पंहिंजो सदको लाथो आहे, त जेके हुन ते एलिगेशन्स आहे, जिते हुन ते इल्ज़ाम आहे, त उन्हनि सोचियो त इन ख़ुदा न ख़ास्ता इलेक्शन में वरी को मेजर ब्लेंडर थो थिए या खून ख़राबो थो थिए या का गड़बड़ थी थिए त वरी एमक्यूएम जी ॻिची में त पवणो हुयो न। ज़ाहिर आहे उन्हनि जो परसेप्शन इन मामले में ख़राबु आहे। उनजो बेनिफिशरी जमात इस्लामी आहे, न त जमात इस्लामी 10 सीटूं बि कान खणी सघिया आहिनि शहर मां। जमात इस्लामी कयो छा आहे, कारनामो कहिड़ो सॼो अंजाम ॾिनो अथई। त ॾिसो तव्हांखे कराची में पीपल्स पार्टी जा 10 ब्रिज नज़र ईंदा, 10 अंडरपासिस नज़र ईंदा, हर जगह ते तव्हांखे किथे येलो लाइन, किथे रेड लाइन, किथे पिंक लाइन, किथे न किथे तव्हांखे बस सर्विस नज़र ईंदी हूंदी, किथे न किथे तव्हांखे डेवलपमेंट नज़र ईंदी। पीपल्स पार्टी या एमक्यूएम जी जेकॾहिं आऊं ॻाल्हि कयां त उन्हनि खे हुकूमतूं मिलियूं न, उन्हनि जा कुझु न कुझु प्रोजेक्ट ग्राउंड ते त मौजूदु आहिनि न। जमात इस्लामी छा कयो आहे जो उनखे वोट मिले? पर हू त ऑपोजिशन में आहिनि, त हाणे वो छा था करे ऑपोजिशन में त पीटीआई बि आहे, ऑपोजिशन में हिते जेको आहे त बाकी त पीपल्स पार्टी का स्वाद है, बाकी सब ऑपोजिशन में न। मुसलसल कैंपेन त हलाइन पाया न इलेक्शन जगह जगह ते काफ़ी इन हवाले सां रिएक्ट इन्हनि बि सोशल मीडिया जी कंपनियूं हायर कयूं इलेक्शन जे दौरान। तव्हां ॾिठो हूंदो त केतिरो जेको आहे बूस्टिंग ऐं केतिरा इश्तिहार हली रहिया आहिनि। भई बूस्टिंग ऐं सोशल मीडिया सां को इलेक्शन थोरी खटबी आहे। ठीकु आहे तव्हां पंहिंजो हिकिड़ो वक़्ती माहौल ठाहे सघो था, पर इलेक्शन ज़ाहिर माण्हू वोट ॾियणु वञे थो, उहो उनजी मर्ज़ी आहे त उहो कहिड़ी कारकर्दगी जी बुनियाद ते कंहिंखे वोट ॾेई रहियो आहे न। त ऐं जेकॾहिं कराची जी तव्हां कयो त पोइ सॼी सिंध मां बि त पीपल्स पार्टी खटी आहे न। जी बिल्कुलु, ॿियनि ज़िलनि में बि पोइ बाक़ी काॾे विया? सही आहे। हिते रियलाइज़ेशन कराची जे माण्हुनि खे बि हाणे थियणु शुरू थी वई आहे त जेकी कराची में डेवलपमेंट थी आहे, मां सम्झां थो त उहा इन खां अॻु में कॾहिं कान थी आहे। यानी तव्हां जेके बि अञा डेवलपमेंट तेज़ी सां हली रही आहे कराची जे मुख़्तलिफ़ जॻहनि ते। तव्हां मिसाल जे तौर ते ॾिसो न, तव्हां पंहिंजे गुलिस्तान जौहर जो ॾिसो केतिरा उते ओवरहेड ब्रिजिस ठही आहे, एतिरी क्विक ठही आहे। मां सम्झां थो अहिड़े तरीक़े सां तारिक रोड वारा तव्हां रोड रस्ता हाणे ॾिसो ठहिया आहिनि। हाणे तव्हां ॾिसो त गुलशन खां वठी जेको आहे इहो बलीर कैंट ताईं जेको आहे मज़ार क़ाइद खां वठी या वरी बस जे लाइ ट्रैक ठही रहियो आहे। त इन में कहिड़ो डाउट आहे त सिंध हुकूमत जेको आहे, ॾिसो वसीला न आहिनि एतिरा जो सम्झे माण्हू त हर शइ गॾु थी सघे थी। ज़ाहिर आहे स्लोली एंड ग्रेजुअली, पर जेकॾहिं सभ खां वधीक कराची में डेवलपमेंट कई आहे त तव्हां रिकॉर्ड खणो, तव्हां बजट बुक चेक कयो, तव्हां नेट ते चेक कयो, तव्हांखे पीपल्स पार्टी जा मनसूबा नज़र ईंदा। चाहे ट्रामा सेंटर जी सूरत में हुजे, अस्पतालनि जी सूरत में हुजे, या रोड रस्तनि जे नेटवर्किंग जी सूरत में हुजे, त ज़ाहिर आहे माण्हू ट्रांसपोर्ट जी सूरत में हुजे त ज़ाहिर आहे माण्हू जेको आहे उहो सोचींदो आहे त हाणे कोई बि जमाली साहब समाज जो हिकु तबिको जेको आहे पीपल्स पार्टी ते तंज़ तनक़ीद करे पियो त हू जेको आहे पेर पंहिंजो जमायूं वेठा आहिनि ऐं हटनि कोन था, कंहिं ॿिए खे अचणु कोन नथा ॾियनि। त छा इहो वाकई में दुरुस्त आहे? पीपल्स पार्टी करप्ट आहे, सभु जेके लीडर्स वेठा आहिनि, इहे त उहे छा हिते उन्हनि जो कमु ॻाल्हाए पियो या रियलिटी जे बावजूद बि त पीपल्स पार्टी खटी रही आहे न। त उनजो वोट ॻाल्हाए कैंटोनमेंट जा इलेक्शन थिया, भला उते त इहा सिंध गवर्नमेंट जी मशीनरी कान हुई न, पोइ कैंटोनमेंट जे इलेक्शन में पीपल्स पार्टी छो खटी वई? मां उहो ई अर्ज़ु करे रहियो आहियां त हिते कुझु इलाइक़नि में वोट मिले थो ऐं उहा तव्हां आवाम ई ॾियो पिया, त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे तंज़ जेको आहे कॾहिं इंक्रीज़ थींदो आहे, कॾहिं डिक्रीज़ थींदो आहे। जंहिं हल्कनि में, जंहिं इलाइक़नि में उनजो कमु घणो आहे, उन हल्कनि ऐं इलाइक़नि में उहे वोट खणी रहिया आहिनि। ऐं ॾिसो कराची जी डायमेंशन हाणे चेंज थी चुकी आहे, पहिरें ज़माने वारी न रही आहे जो कराची में 3 ज़िला या 4 ज़िला हुया। कराची में हींअर 7 ज़िला आहिनि ऐं माज़ी जे जेकॾहिं तव्हां ज़िलनि जो हिसाबु लॻायो
त 2 ज़िला जेके आहिनि मलीर ऐं डिस्ट्रिक्ट वेस्ट जेको आहे इन में त अक्सरियत उहा ई पीपल्स पार्टी खणंदी रही आहे माज़ी में बि, इहा का नई ॻाल्हि त न आहे। 4 डिस्ट्रिक्ट मां ईअं सम्झो त 2 डिस्ट्रिक्ट पीपल्स पार्टी खणंदी रही आहे, त हाणे 7 डिस्ट्रिक्ट थी विया आहिनि जेकॾहिं इन मां 3-4 पीपल्स पार्टी खणी वई त 2 त उनजे डिस्ट्रिक्ट्स जी तोड़फोड़ थी आहे। यानी डिस्ट्रिक्ट वेस्ट जेको आहे उहो टुटी करे डिस्ट्रिक्ट केमाड़ी थी वियो, जितां ऑलरेडी पीपल्स पार्टी हिस्ट्री खणी ॾिसो तारीख़ था त पीपल्स पार्टी खटंदी रही आहे। अहिड़े तरीक़े सां डिस्ट्रिक्ट मलीर जा 2 डिस्ट्रिक्ट थी विया, ईस्ट मां मलीर निकितो त मलीर जेको आहे उहो ऑलरेडी पीपल्स पार्टी खणंदी रही आहे। ईस्ट मां वरी कोरंगी डिस्ट्रिक्ट निकितो आहे त मक़सदु डिस्ट्रिक्ट वधिया आहिनि। पीपल्स पार्टी जा हल्का तक़रीबन जेके रिवायती भुट्टे साहब जी सियासत खां वठी मां हिन वक़्तु मिसाल खणूं त उहे त हमेशह उहो विन कंदा रहिया आहिनि ऐं उन में ज़ाहिर आहे हेॾे अरसे में कुझु थोरो हिसो इंक्रीज़ थी वियो आहे। जमात इस्लामी खे इहा तकलीफ़ आहे त हुननि पंहिंजो हिकिड़ो ज़हन ठाहे छॾियो बग़ैर कंहिं कमु कए त बसि असां जेके आहिनि उहे खटी वियासीं। हाणे उन्हनि ज़हन ठाहे वठो आहे त बसि नाज़िमशिप जेको आहे या जमात इस्लामी जो हक़ आहे कराची ते या MQM जो हक़ आहे। भई छो जेके अवाम वोट ॾिनो आहे पीपल्स पार्टी नंबर 1 ते जेकॾहिं विन कयो आहे हाणे उन्हनि जो हक़ आहे त उहो कराची में जेको आहे मेयरशिप संभाले ऐं कराची जे अवाम जी जेके उमेदूं आहिनि उन्हनि ते पूरो लाइ। मगर इहा त गुंडागर्दी ऐं बदमाशी आहे त या जमात इस्लामी जो मेयर हुजे या MQM जो हुजे। यानी मुशरफ जे दौर में बि ईअं ई थियो त हरू जेको आहे जंहिंमें हिननि जो को रोल न हो ईअं ई MQM खे जेको आहे वॉकआउट कराए बाइकाट कराए ऐं जमात इस्लामी खे मौक़ो ॾेई करे रहमतुल्लाह खान खे जेको आहे नाज़िम करायो वियो शहर जो, न त MQM खटे जमात इस्लामी खटे आहे शहर मां। जॾहिं बि जमात इस्लामी खे ताक़तवर धुरियूं खटाइण चाहींदियूं आहिनि त उहो MQM खां बाइकाट कराए छॾिजो ऐं उनजो बेनिफिट हिननि खे मिली वेंदो आहे, न त जमात इस्लामी खे केरु वोट ॾींदो। ठीकु त बेनिफिट जेको आहे थोरो न घणो जमात इस्लामी खे हिन भेरे मिली वियो तॾहिं हू ॿिए नंबर ते बि पहुती। पर जेकॾहिं पीपल्स पार्टी नाज़ीन खटी बि वई आहे त लेट्स सी अॻिते अञा पीपल्स पार्टी जेको आहे कहिड़ो कमु करे थी। ऐं जेकॾहिं न बि कंदी त ज़ाहिर आहे जमाली साहब जहिड़ा माण्हू या असां जहिड़ा माण्हू वेठा ई आहिनि त उन्हनि खां असीं वरी जेको आहे सवाल कंदासीं त हीउ कमु जेको आहे आख़िर छो न थिए थो जेकॾहिं तव्हां वाइदा बि कया आहिनि। जमाली साहब सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर केस जी ॻाल्हि कयूं पिया त अॼु हिन हवाले सां अहम इन केस जी ॿुधणी थी आहे ऐं जेकी मौजूदा हुकूमत आहे उनखे एतिराज़ आहे त इन केस खे चीफ जस्टिस उमर अता बंदियाल साहब ई छो ॿुधनि था ऐं चीफ जस्टिस जी सरबराही में 8 रुकनी बेंच जेको आहे उन इहा ॿुधणी कई। अटर्नी जनरल मंसूर उस्मान आहिनि जिन अगेन फुल कोर्ट ठाहिण जी सदा कई। सो हिन वक़्त ताईं फुल कोर्ट ई कयो वञे पियो पर हीउ मामिलो अगेन ख़ैर त मतिलबु हिकिड़ी डेट मिली वई पर तव्हांखे केॾांहुं उमेद नज़र अचे पियो ऐं 14 मई बि अचण वारी आहे। ॾिसो मां सम्झां थो त चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल जो जेको रवैयो आहे उहो इंतिहाई नामुनासिब आहे। अच्छा ऐं जेकॾहिं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में टोटल 15 जज आहिनि, जेकॾहिं 8 रुकनी बेंच ठही सघे थो त पोइ 15 रुकनी फुल कोर्ट रेफरेंस छो नथो थी सघे आख़िर। त हितां ई ख़बर थी पए त चीफ जस्टिस जी बदनियती आहे हिन में। जेकॾहिं 7 जज ॿिया बि अची वञनि ऐं चीफ जस्टिस सम्झी रहियो आहे त इहे 8 जज इन सां गॾु ई आहिनि त पोइ फ़ैसिलो अचणु ॾियो सुप्रीम कोर्ट जे फुल कोर्ट जो। पहिरीं ॻाल्हि त इहा मां हिन जे सख़्तु ख़िलाफ़ु आहियां त पार्लियामेंट जेकॾहिं को बिल मंज़ूरु कयो आहे त उहो सुप्रीम कोर्ट वटि इहो इख़्तियार हुजणु घुरिजे। हे त हिननि सो मोटो खयो आहे या का पिटीशन फाइल थिए या कुझु बि हुजे हिननि खे इहो इख़्तियार ई न हुजणु घुरिजे त पार्लियामेंट जे बिल खे ही सुप्रीम कोर्ट में घुराए सघनि। पार्लियामेंट जेको आहे इन सभिनी इदारनि जी माउ आहे। पार्लियामेंट जेको आहे उहो ई फ़ैसिला कंदी आहे त कहिड़ो बिल जेको आहे उहो मंज़ूरु कजे, कहिड़े बि सम्झो त तव्हां जेके इदारा आहिनि उन्हनि जे हवाले कोई मामलो छो वियो सुप्रीम कोर्ट। अफ़सोसनाक आहे जो सुप्रीम कोर्ट जा जज जेके आहिनि उहे चाहिनि था त इंतिज़ामी मामलनि में हर वक़्तु उन्हनि जी मदाख़लत हुजे। तव्हां ॾिसो त सुप्रीम कोर्ट जा या ॿिया जेके हाई कोर्ट जा जज आहिनि उन्हनि जी हाणे तव्हां मेंटेलिटी इहो ॾिसी छॾियो सभिनी जी। मां चवां थो त जेको बि इंतिज़ामी मामलनि सां रिलेटेड इशू हूंदो उन ते फ़ौरन हेयरिंग्स थींदियूं, उन खे फ़ौरन हफ़्ते में डेट्स ॾिनियूं वेंदियूं, उन खे फ़ौरन मां सम्झां थो त हिकिड़ो इंतिज़ामी मामलनि खे पंहिंजे कंट्रोल में वठण जी कोशिशि थींदी। उहो चाहे हेठी सतह ते जेकी मां ॾिसी रहियो आहियां जुडिशरी में, चाहे मथी सतह ते सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में। हाणे ज़ाहिर आहे पोइ हुकूमत खे त ही पैरालाइज़ था करे छॾनि न पंहिंजे फ़ैसिलनि जे ज़रिए, पंहिंजे रिमार्क्स जे ज़रिए। यानी वज़ीर आज़म पार्लियामेंट जेको आहे हिकिड़ो फ़ैसिलो थी करे उनखे जेको आहे तव्हां सो मोटो था खणी छॾियो। यानी तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां फ्रोन वेठा आहियो त जंहिंखे तव्हां चाहियो त नाइल करे छॾियो ऐं भाई तव्हां कंहिंजे बारे में प्रॉपर केस था लायो कोन ते जुर्म वरी त कंहिंखे नाइल नथा करण वञनि न। जमाली साहब 14 मई बि अचण वारो आहे त छा तव्हांखे थींदी नज़र अचे थो? मतिलबु उहो त परते खां अहिड़ा आसार नज़र ई कोन अचनि पिया त 14 मई ते इलेक्शन थिए पई। ॾिसो हिननि जी कोशिशि त पूरी हुई
त ही वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ का कार्रवाई कनि। हिननि जी नियत में इहो शामिलु हुयो जेको हिननि जे रिमार्क्स खां असांखे नज़र अची रहियो। पर ज़ाहिर आहे हिन वक़्तु सुठी ॻाल्हि इहा आहे त सॼी पार्लियामेंट जेका आहे उहो स्टैंड वठी छॾियो आहे ऐं वज़ीर आज़म बि अक़लमंदी कई त सुप्रीम कोर्ट जो जेको बि हुकुम हो सही या ग़लति, बहरहाल उनखे काबीना खां कराए जेको आहे पार्लियामेंट खे मोकिले छॾियो। त हाणे आहे इन्वॉल्व पार्लियामेंट जे ख़िलाफ़ु जेकॾहिं सुप्रीम कोर्ट अवल त एॾी वटि अख़्तियार कान्हे जो पार्लियामेंट जे ख़िलाफ़ु को एक्शन खणी सघे, पर जेकॾहिं हुकूमत जे कुझु माण्हुनि जे ख़िलाफ़ु एक्शन खणण जी कोशिशि कई त मां नथो सम्झां त इनखे इम्प्लीमेंट थियणु ॾिनो वेंदो। छो जो हिन वक़्तु जेको आहे ही तमामु मुतनाज़ा जज बणिजी चुका आहिनि। हिननि जा फ़ैसिला ऐं कल्ह या अॼु सुबुह जेको आहे मां ॾिसी रहियो हुउसि हाई कोर्ट लाहौर जी, त परवेज़ इलाही जे केस में, ज़मानत वारे केस में जज जा रिमार्क्स आहे त इहे त असांजा पंहिंजा आहिनि, इन्हनि खे केरु नुक़सानु पहुचाए सघे थो। हाणे इहे हिकिड़े जज जा जेके आहिनि उहे रिमार्क्स आहिनि, अहिड़े जज जे ख़िलाफ़ु त मां सम्झां थो इनखे मुलाज़मत ऐं बरतरफ़ करणु घुरिजे, जंहिंखे इहा ख़बर न आहे त जज जी मनसब जेको आहे उहो इन क़िस्म जे रिमार्क्स जी इजाज़त कान ॾींदो आहे। यानी खुलेआम कोर्ट में, खुलियल कोर्ट में जेको आहे उहो चई रहियो आहे त असांजा इहे नूरे नज़र आहिनि, मंज़ूरे नज़र आहिनि, इन्हनि खे कीअं थो नुक़सानु पहुची सघे। यानी शर्म जो मुक़ाम आहे इन सॼी सुप्रीम कोर्ट जे लाइ बि, इन हाई कोर्ट जे लाइ बि। त इन क़िस्म जा रिमार्क्स जेको आहे कि पॉलिटिकल लीडर जे बारे में, भई तव्हांखे जजनि खे सियासत करणी आहे, ॾियो इस्तीफ़ा, अचो सियासी मैदान में, कंहिं पार्टी खे वञी जॉइन कयो, ख़बर पइजी वेंदी कंहिंजी कहिड़ी हैसियत आहे। पर उन मनसब ते जंहिं ते तव्हांखे पार्लियामेंट आइन ठाहे ॾिनो आहे, उन करे तव्हां उन मनसब ते वेठा आहियो ऐं तव्हां जेको आहे घुता जुमिला जेके आहिनि उहे पार्लियामेंट जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियो, पार्लियामेंटेरियन जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियो। मां कंहिं उन पार्लियामेंटेरियन जे हक़ में न आहियां जेकॾहिं जंहिं ते को एलिगेशन आहे उहो उनखे भले ट्रायल थियणु घुरिजे, उनजो केस हले, पर केस हले उनजो शवायत जी बुनियाद ते फ़ैसिला थियनि। इहे मनपसंदाना फ़ैसिला न थियनि त केस हले थो पनामा जो, सज़ा ॾेई छॾी तव्हां अकामा में, उहो बि हिकिड़ी ख़तमु थियल एक्सपायर असामा में, ऐं उहो बि इम्कानी बुनियाद ते त पघार वरिती न आहे पर फ्यूचर में यानी पुट खां पघार वठी सघे थो। त इन क़िस्म जा जज इन असांजे पाकिस्तान ते मां सम्झां थो हिकिड़ो बदनमा दाग़ आहिनि। अदलिया खां पाकिस्तान खे जेसिताईं छुटकारो कान मिलंदो, पाकिस्तान जो जेको मां सम्झां थो त इंसाफ़ जो मयार आहे उहो ठीकु थी नथो सघे। जॾहिं इन क़िस्म जा जज पंहिंजे उन मनसबनि ते वेठा हूंदा त तव्हांखे आम माण्हू खे त तव्हां छॾियो न, सियासी जमातनि में बि पसंदि न पसंदि ते फ़ैसिला आहिनि न। यानी आम माण्हू त वीचारो 1,55,000 केस रुलनि पिया अदालतुनि में, पर जेके पॉलिटिकली बि रुगो कंहिंसां रिलेशन कहिड़ा आहिनि जेके मंज़राम ते अची चुका आहिनि। यानी तव्हांजी ऑडियोज़ अची वियूं, तव्हांजे मिटनि माइटनि जूं ऑडियोज़ अची वियूं, तव्हांजे पुटनि जूं, तव्हांजूं ससुनि जूं, मां कंहिंजी ऑडियोज़ न आयूं आहे, जजनि जूं पंहिंजूं ऑडियो अची वियूं, पर उन ते चीफ जस्टिस अखियूं बंदि करे वेठो आहे त मां जेको आहे पंहिंजे कुलीग जे ख़िलाफ़ु एक्शन नथो खणी सघां। कुलीग तुंहिंजो फ़ाइज़ ईसा कुलीग कान हुयो, सीनियर तरीन जज हुयो, पर छो जो ज़ाहिर आहे उन वक़्तु तोखे इमरान ख़ान ऐं हुनजी पंहिंजे घर जो प्रेशर जेको बि हुयो उन वक़्त में तव्हां हुनजी लैंग्वेज त ॾिसो जेकी जस्टिस फ़ाइज़ ईसा हुनजी वाइफ जे बारे में ॻाल्हाईंदा हुया या केतिरी जेको आहे हुनजूं हेरिंग थियूं, त अंदाज़ो तव्हां लॻायो त हाणे जेको आहे इहो जेको मज़ाहिर नक़वी आहे इन जे लाइ हुनखे यादि अची वियो त इहो कुली कमु हुजो ऐं हुन सीनियर लाइ न आयो, त इते बि अची वई पसंदि ऐं नापसंदि। असल में असां इन जे ख़िलाफ़ आहियूं त अदालतुनि जो कमु ई पसंदि ऐं नापसंदि। अदालतुनि जो कमु आहे मेरिट ते फ़ैसिला ॾियणु, अदालतुनि जो कमु रिमार्क्स ॾियणु न आहे। जीअं अॼु हाई कोर्ट जे जज ॾिना आहिनि, मां त चवंदो हुकूमत खे खपे हिन ख़िलाफ़ु रेफरेंस पेश करे छॾे, पर हिननि खे ज़ाहिर आहे रेफरेंस नथा पेश करे छॾनि। सदर मुमलिकत रेफरेंस पेश कंदो आहे असल में हुकूमत जे तरफ़ां, उहो जेको आहे पीटीआई जो वेठो आहे। इन करे हुकूमत खे इहा तकलीफ़ आहे। बाक़ाइदा पार्लियामेंटेरियंस जी ॻाल्हि कयूं या सियासतदाननि जी जेके मौजूदा हुकूमत में आहिनि त हू त अदालत जे बिल्कुलु ई साम्हूं थी विया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर जावेद लतीफ़ जेको आहे उन्हनि हिकिड़ो बयानु ॾिनो आहे त पार्लियामानी कमेटी फ़ैसिलो करे त ज़ुल्फ़िकार भुट्टो खे फाही ॾियणु पुठियां जे केरु आहिनि ऐं हू गॾो गॾु चवनि था त ज़िम्मेवार जेके आहिनि उन्हनि खे क़बरुनि मां कढी करे फाही ॾिनी वञे। इहो घणो तिखो स्टेटमेंट आहे। लतीफ़ साहब मां सम्झां थो उन केटीएन जो असांजो उहो प्रोग्राम ॾिठो हूंदो, इहो असां ई चयोसीं पंहिंजे प्रोग्राम में, जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे त जेकॾहिं हिन मुल्क जे अदालती निज़ाम खे ठीकु करिणो आहे त इन जजनि जो पहिरियों एहतिसाब थिए ऐं इहो एहतिसाब जीअं असां चयोसीं पंहिंजे प्रोग्राम में त एहतिसाब उन वक़्तु ई असांखे शफ़ाफ़ नज़र ईंदो जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खां वठी हिन वक़्तु ताईं पॉलिटिकल जेके हिननि जा फ़ैसिला आहिनि, मां आम केसनि जी ॻाल्हि कान करे रहियो आहियां, जेके बि हिननि जा सियासी फ़ैसिला आहिनि उन्हनि सभिनी जो हिकिड़ो गैर जानिबदार कमीशन क़ाइमु कयो वञे ऐं हिननि खे कटेरे में आंदो वञे। ऐं मां इहा ॻाल्हि हिते बिल्कुलु आंदो वञे हिननि खे, छो जो सभ खां वधीक हिन मुल्क खे पाकिस्तान खे नुक़सानु पहुचाइण में हिन जुडिशरी जो हथु आहे।
तव्हां ॾिसो नज़रिया ज़रूरत किथां ईजाद थी आहे। नज़रिया ज़रूरत जेको आहे कि पॉलिटिकल माण्हुनि त वरी पोइ अदालतूं अदलिया जी आज़ादी जी बि त ॻाल्हि कनि पियूं न, अॼु वारी ॿुधणी में इहो सभु थियो। उनखे नज़रिया ज़रूरत करे लीगल कवर जेको आहे न सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ॾिनो आहे। त ऐं इन ई सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जहिड़े सियासतदाननि खे जेको आहे फाई ते चढ़ायो आहे। इन ई सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे सियासतदाननि खे बदनाम करण में पंहिंजो कलीदी रोल अदा कयो आहे। यानी सेसिलियन माफिया जहिड़ा जुमिला जेके सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान कंहिं बि पॉलिटिकल लीडर ॾिसो कंहिं ते करप्शन जो केस आहे न, असां हुनखे डिफेंड करण लाइ कान वेठा आहियूं, असां चवंदा हुनखे ओपन थियणु घुरिजे, सभिनी जे साम्हूं हुजे रोज़ जस्टिस फॉर ऑल। पर जेको आहे तव्हां अंदाज़ो लॻायो त स्पेसिफिक यानी जेको साबिती चोर साबित थियो आहे इमरान ख़ान, उनजे बारे में हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाइण लाइ तयारु आहे, उनखे चवंदा पॉपुलर लीडर आहे। हिन जा तव्हां जुमिला ॿुधो भई हू टू यू, तव्हां डिसाइड कयो त पॉपुलर आहे या न आहे, उहो पाकिस्तान जी आवाम डिसाइड कंदो। तव्हांखे कंहिं इहो इख़्तियार ॾिनो आहे त तव्हां इन क़िस्म जी वेही अदालत में ॻाल्हियूं कयो। तव्हां सिंपल पंहिंजो ॾिसो तव्हां वटि केस कहिड़ो आयल आहे, उन केस जे एविडेंस ॾिसो, एविडेंस ते तव्हां फ़ैसिलो ॾियो। तव्हां यानी कि वरी तव्हां एडवाइस करे रहिया हो त PTI सां ॻाल्हायो न त जेको आहे 14 मई वारो जेको आहे फ़ैसिलो बरक़रार आहे। यानी जज आहिनि, अफ़सोस जी ॻाल्हि आहे त इन क़िस्म जा जज जेके आहिनि उहे जेकॾहिं पाकिस्तान जी जुडिशरी में वेठा आहिनि त पाकिस्तान में ऐं माज़ी बि गवाह आहे असांजो त हमेशह ताक़तवर खे जंहिं वटि पैसो आहे, जेके वॾा बिज़नेसमैन आहिनि, इन्हनि सभिनी जा जंहिं बि अदालत में केस हली रहिया आहिनि, जेके वॾा लैंड माफ़िया आहिनि, इन्हनि सभिनी जा जंहिंजा बि केस मां सम्झां थो इन में हलिया, चाहे उहा अटे जी माफ़िया आहे, चाहे खंड जी माफ़िया आहे, कहिड़े बि क़िस्म जी माफ़िया आहे, तव्हां उन्हनि सभिनी जे फ़ैसिलनि में ॾिसो तव्हांखे कॾहिं रिमार्क्स नज़र न ईंदा, छो जो जज धंधो पियो हले हुते। हाणे वकील जेके आहिनि उहे कुझु अहिड़ा आहिनि जेके तव्हांखे चवंदा बाबा डन ते फ़ैसिलो कराए ॾींदासीं। हाणे अंदाज़ो लॻायो त इहा असांजी जुडिशरी जो हाल लॻो पियो आहे। असांखे जुडिशरी मां एतमादी न हुजे त इंसाफ़ मिलंदो त आम माण्हू आख़िर वञे काॾे। आम माण्हू त ज़ाहिर आहे उन फ्रस्ट्रेशन जो शिकार थो थी वञे, परेशान थो थी वञे त भई असां हाणे कयूं छा, असां वटि को ऑप्शन ई कान थो बचे। यानी जुडिशरी हेठी अदालत हुजे या मथी अदालत हुजे, हमेशह हुन जा फ़ैसिले तव्हांखे ॾिसो ताक़तवर जे पुठियां हुनजी का न का जजमेंट हूंदी, ऐं ग़रीब जेको आहे हक़ ते हूंदो वीचारो बेगुनाह हूंदो उहो जेको आहे पियो लोड़ींदो। हीअ जेके आहिनि मज़ा कंदा ताक़तवर। त हाणे जॾहिं इन क़िस्म जी जुडिशरी हुजे त पोइ पाकिस्तान लाइ असां चवंदा आहियूं त पाकिस्तान तरक़ी छो नथो करे, पाकिस्तान जी मईशत में स्टेबिलिटी छो नथी अचे, पाकिस्तान जा सियासी इदारा जेके आहिनि उहे मुस्तहकिम छो नथा थियनि, कान थींदा। सभिनी खे ख़ौफ़ त जुडिशरी जो वेझो ई आहे त छा थियणु वञे पियो। जमाली साहब, तव्हां फॉरेन मिनिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी जे इंडिया जे 2 ॾींहंनि जे दौरे खे तव्हां कीअं ॾिसो पिया? शंघाई कॉपरेशन जी जेकी इहा मीटिंग रही, हुनमें असांजा फॉरेन मिनिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी शामिल थिया, छा इहो कामयाबु दौरो तव्हांखे नज़र आयो? ॿियो उन्हनि हिकु स्टेटमेंट बि ॾिनो त भारत वालियारियल कश्मीर बाबति हिकु तरफ़ो फ़ैसिलो करे लाॻापनि खे नुक़सान पहुचाए पई। ॾिसो, शंघाई जेकी तंज़ीम आहे असांजे लाइ हिन वक़्तु जेको इंटरनेशनल जेकी सियासत हली रही आहे उन में असांजे लाइ सभ खां मां सम्झां थो त मज़बूत हिकिड़ो फोरम आहे। अच्छा। ऐं फ़िलहाल त उनजो मक़सदु को सियासी न आहे, फ़िलहाल त बिलावल भुट्टो जो फ़ैसिलो सुठो हुयो त हो बयान सही फ़ैसिलो, पर इहो जेको फोरम आहे मां सम्झां थो हिकु त बेस्ट कमु कयो हुकूमत पाकिस्तान जो पंहिंजो वज़ीर ख़ारजा मोकिलियो। अच्छा। छो जो इन क़िस्म जो इवेंट मिस करण जो मतिलबु हो तव्हां पंहिंजो कम्युनिकेशन गैप पैदा कंदा उन कंट्रीज़ में जेके इन ख़िते सां बिलोंग करे रहियूं आहिनि, ख़ासि तौर ते जिन मां 2 सुपर पावर आहिनि, चाइना ऐं रशिया। इनफैक्ट उहे बि सरप्राइज थी विया। अंदाज़ो लॻायो त फॉरेन मिनिस्टर जे दौरे जे हवाले सां ऐं जेकॾहिं कम्युनिकेशन गैप हुजे त उनजो अल्टीमेटली फ़ाइदो भारत खे खणो। सही ॻाल्हि आहे। ऐं बिलावल जी अचणा विया पर उते आया कोन। दाद ॾियणु चाहींदुसि त हुन उन सरज़मीन ते वेही करे हुन पंहिंजो जेको पाकिस्तान जो पॉइंट ऑफ व्यू, पाकिस्तान जो असांजो बि मक़सदु जहिड़ो जंग न आहे, असां बि नथा चाहियूं, असां चऊं त बाबा बसि जंग कयो ऐं इंटरव्यू बि ॾिनो हुननि पंहिंजो। असां चऊं था त जेको इंसाफ़ आहे, इंसाफ़ छा थो चए त यूनाइटेड नेशन जेको सॼी जेकॾहिं दुनिया जा मुल्क हुनखे मञे रहिया आहिनि ऐं हुनजी करारदादनि खे मञे रहिया आहिनि ऐं 47 सालनि खां मञे ई रहिया हुआ, पर अचानक जेको आहे इमरान ख़ान जी दौर में अमेरिका जे अंदरूनी खाना मिली भगत सां इंडिया जेको आहे हिन कश्मीर ते कब्ज़ो करे छॾियो। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त हुन ऐलान कयो त हर हफ़्ते कलाक जो जेको प्रोटेस्ट कयो वेंदो। हाणे इहा मेंटेलिटी आहे। मां सम्झां थो त बिलावल भुट्टे बिल्कुलु ठीकु कयो, उते वञी
जेको भी पाकिस्तान जो पॉइंट ऑफ व्यू है उते क्लियर कट जेको उन हिते गलायो जेको उन अमेरिकी इदारन सां मुख्तलिफ गालन ऐं सवालन जो सामू भी कायो हुन जेको है उहा भी एप्रिशिएबल गाल है हुते भी चई त जेस ताणी कश्मीर जो इशू है वो अक़वाम मुत्तहिदा जी करारदादनि जे मुताबिक़ हल न थींदो तेस ताणी जेको आहे मुज़ाकरात जी राह न खुलंदी इहो ई असां हिते वेही चई रहिया आहियूं इहा ई ॻाल्हि हुननि जे वञी सरज़मीन ते बि चई त मां सम्झां थो हुनजी बहादुरी खे खराज ते सिन पेश करणु घुरिजे उते त वञी न त माण्हू जेको आहे पॉलिटिकली ऐं माइलेज हासिल करण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं तव्हां ॾिसो त पूरी जेको आहे इंडिया में हींअर बाहि लॻल आहे उनजे हिन दौरे ते हा बिल्कुलु काफ़ी कवरेज में मिली ऐं पाण हुननि इंटरव्यू बि ॾिनो ऐं उन में सभ खां वाहियात पंहिंजो किरदार वरी हिते पाकिस्तान में पीटीआई अदा करे जी इहो मुंहिंजी सम्झ खां बि ॿाहिरि अफ़सोस जी ॻाल्हि आहे त यानी भारत फवाद चौधरी भारत जो एजेंडा मुंह खाई करे बिलाल भुट्टो ज़रदारी हलिया विया पेज ते नज़र अची रहियो आहे न तव्हां हाणे अंदाज़ो लॻायो अच्छा इन खां अॻु में जीअं तव्हांखे मिसाल थो ॾियां त पाकिस्तान जी तारीख़ में इंडिया सां कई दफ़ा असांजा मुज़ाकरात थिया आहिनि चाहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो दौरु हुजे या मुस्लिम लीग नून जो दौरु हुजे पर माज़ी जी जेकॾहिं तव्हां हिस्ट्री खणी ॾिसो त तव्हांखे अक्सरियत में इन दौरनि जे मुतालिक़ ॿिन्ही पासनि खां पॉज़िटिव रिस्पॉन्स नज़र ईंदो हे पहिरियों दफ़ो जॾहिं खां इहा पीटीआई मारूज़ वजूद में आई आहे यानी पाण हुनखे मिंथू करे रहियो ऐं चए रहियो त मां दुआऊं घुरी रहियो आहियां त इहो मोदी जेको आहे वरी वज़ीर आज़म थी वञे ऐं इन जे वज़ीर आज़म थियण खां पोइ इहो हालत जेकी कश्मीर सां थी हाणे तव्हां जेको असां चवंदासीं त यहूदियुनि जो एजेंडा आहे ऐं इहो असां न चवंदा आहियूं इहो हकीम मोहम्मद सईद पंहिंजी किताब में लिखी वियो आहे ऐं हवालनि सां गॾु उन में लिखी वियो आहे त उन में जेको आहे ग्राउंड रियलिटी ते जॾहिं हिनखे हुकूमत मिली त जेको हुन 92 में किताब लिखियो हुयो उहो असांखे वञी 2000 हकीम सईद साहब पाण बि सियासत में रहिया उन्हनि जे बारे में रिसर्च करे रही हुयसि त हू पाण बि सियासत में रहिया न त सियासत में हुननि जो कोॾे रोल कान रहियो हकीम मोहम्मद सईद साहब के तव्हां इहा शइ आणणु घुरिजे समाजी शख़्सियत चई सघो था हुन हिकमत जे दुनिया में ऐं तालीम जे दुनिया में पाकिस्तान में हुन जा तमामु वॾा कारनामा सियासत सां हकीम मोहम्मद सईद जो को तालुक़ु न रहियो ऐं सियासत सां हुन लाइ दबाव हो हुन ते सियासत जे लाइ त उहो MQM में शामिलु थिए पर हुन शामिलु थियण खां इनकार करे छॾियो जंहिंजे तव्हांखे नतीजो हुनजे मर्डर जी सूरत में मिलियो ऐं हुनजे मर्डर जी सूरत में सभिनी खे ख़बर आहे हुन में कहिड़ा कहिड़ा माण्हू गिरफ़्तार थिया MQM जा अहिड़े तरीक़े सां अब्दुल सत्तार ईदी मरू यानी हिन मुल्क जा ॿ वॾा समाजी अॻुवान जंहिंजी क्रेडिबिलिटी ते मां सम्झां थो त कंहिं पाकिस्तानी खे को डाउट कान्हे अब्दुल सत्तार ईदी साहब जो तव्हां इंटरव्यू पढ़ो अब्दुल सत्तार ईदी साहब इंटरव्यू में चयो त मूंखे क़तल जी धमकी ॾिनी वई आहे ऐं चयो आहे त इमरान ख़ान जी या त पार्टी जॉइन कर या हिनखे सपोर्ट कर यानी उनजो ऑन रिकॉर्ड इंटरव्यू त हींअर बि नेट ते वञो तव्हांखे उहो इंटरव्यू मिली वेंदो यानी अब्दुल सत्तार ईदी ऐं हकीम मोहम्मद सईद जहिड़ा माण्हू मां पॉलिटिक्स खां हटी करे ॻाल्हि रहियो आहियां साफ़ी बि थी सघे थो कंहिंजो मोतबर माण्हू आहिनि जेकॾहिं अब्दुल सत्तार ईदी साहब या हकीम सईद साहब जेकॾहिं का ॻाल्हि चवनि था या वरी जेकॾहिं असां स्कॉलर्स में अचूं त मशहूरु स्कॉलर्स जेके आहिनि उन्हनि हिन जे ख़िलाफ़ु जेको आहे इहे ॻाल्हियूं अॼु न या जॾहिं ही हुकूमत में आयो तॾहिं जी ॻाल्हियूं न आहिनि 15-20 साल अॻु में इंकशाफ़ करे छॾियो पाकिस्तानी क़ौम ते त हीउ यहूदियुनि जो एजेंट बणिजी अचे थो ऐं जंहिंखे टास्क ॾिनो वियो आहे त पाकिस्तान जी इकोनॉमी तबाह करणी आहे पाकिस्तान जो मुआशरती जेको असांजो मुआशिरो आहे जेको असांजो समाज आहे जेको असांजी सकाफ़त आहे उनखे तबाह बर्बाद करणी आहे अॼु ताईं तव्हांखे पार्टियुनि में माइन खे हिन क़िस्म जा प्रोग्राम जो टाइम जेको आहे जेको पीटीआई जे जलसे ख़त्म थी वियो आहे बिल्कुलु हिन मुल्क में वल्गरिटी पैदा करे रहिया फैक्ट्स ते जी बुनियादनि ते तमामु हवाला ॾिना ऐं ॻाल्हियूं कयूं नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु ख़त्म थी वियो आहे वधीक इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी सुभाणे जेकॾहिं ही जमाली साहब वारियूं ॻाल्हियूं या जेके आहिनि फैक्चुअल ॻाल्हियूं त इहे तमामु घणियूं सीरियस आहिनि त को हिकिड़ो पॉपुलर लीडर ऐं उन ते अहिड़ा इंकशाफ़ उन जे हवाले सां ऐं अहिड़ियूं शयूं जेके मौजूदु आहिनि त तमामु सीरियस आहिनि ऐं कंसर्निंग आहिनि सो मुलाक़ात थींदी सुभाणे अल्लाह हाफ़िज़।